वफ़ाक़ी हुकूमत पारां पीटीआई ते पाबंदी लगाइण जो फ़ैसिलो। पीटीआई बानी अॻोणे सदर आरिफ अलवी ऐं अॻोणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत केस हलाइण जो ऐलान। परडे में रही मुल्क ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि जा पासपोर्ट बि ब्लॉक थींदा। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त मुल्क सां घणी रांदि थी, हाणे नो मोर चवणो पवंदो। पाकिस्तान ऐं पीटीआई गॾु नथा हली सघनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो त 9 मई ते मुल्की दिफ़ा मथां हमला कया विया। बानी पीटीआई जो ख़ानदान वाक़िअनि में मुलविस हो। पीटीआई गैर आइनी तौर असेंबलियूं टोड़ियूं आहिनि। मुल्क मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस जमात ते पाबंदीअ जी इजाज़त ॾिए थो। पीटीआई बानी आरिफ अलवी ऐं कासिम सूरी ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत केस हलायो वेंदो। टिन्ही ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस काबीना जी मंज़ूरी बाद सुप्रीम कोर्ट ॾांहुं मोकिलियो वेंदो। पीटीआई ते पाबंदी लगाइण का ॿाराणी रांदि नाहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पाबंदी बाबति हुकूमती प्रेस कॉन्फ्रेंस खे पॉलिटिकल सरेंडर करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान चयो त पीडीएम हुकूमत पंहिंजूं नाकामियूं लिकाइण लाइ अहिड़ा फ़ैसिला करे रही आहे आहिनि जे हूंदे गैर आइनी क़दम खणण वारनि ख़िलाफ़ आर्टिकल 6 लॻणु घुर्जे। उमर अयूब चयो त सुप्रीम कोर्ट पीटीआई खे सियासी पार्टी डिक्लेयर कयो आहे। नून लीग जे वॾनि मरीअ में वेही खिचड़ी पचाई। पीपल्स पार्टी ऐं ॿियूं पार्टियूं वाज़े कनि त उहे जमहूरियत सां गॾु आहिनि या सिविल मार्शल सां। सेनेटर शिबली फराज़ चयो त हुकूमत में वेठल माण्हू हमेशा फिक्स मैच खेॾण जा आदी रहिया आहिनि। हिन हुकूमत खे अवाम जी हिमायत हासिल न आहे। को बि वॾो फ़ैसिलो नथी करे सघे। ही मुल्क खे वधीक डफेड़ तरफ़ वठी वञणु चाहिनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी नून लीग सदर नवाज शरीफ सां 3 ॾींहनि में टियों भेरो मुलाक़ात। पीटीआई ते पाबंदी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते मुशावरत। ज़रियनि मूजिबि नवाज शरीफ वज़ीर आज़म खे समूरा कानूनी आइनी ऐं सियासी ऑप्शन इस्तेमाल करण जी सलाह ॾेई छॾी। शहबाज शरीफ आसिफ ज़रदारी ऐं ॿियनि इतिहादनि सां राब्तनि तोड़े मशावरत बाबति नवाज शरीफ खे आगाह कयो। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में तइ कयो वियो त योम आशूर खां पोइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास सॾायो वेंदो। पार्लियामेंट जो इजलास शेड्यूल खां अॻु सॾाइण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी पीटीआई ते पाबंदी वारे फ़ैसिले जी हिमायत करे थी या मुख़ालफ़त। हुकूमती इतिहादी पीपल्स पार्टी जो को बि चिटो मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो। पीपल्स पार्टी सेनेटर रज़ा रब्बानी चयो आहे त सियासी पार्टी ते पाबंदीअ वारे फ़ैसिले सां सियासी अफ़रा तफ़री पकड़जंदी। इन जा मईशियत ते बि ख़राब असर पवंदा। हुकूमत सियासी पार्टीअ ते पाबंदीअ खां पासो करे। एएनपी जमात इस्लामी ऐं अवाम पाकिस्तान पार्टी पीटीआई ते पाबंदीअ वारे हुकूमती फ़ैसिले जी मुख़ालफ़त करे छॾी। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त फॉरम 47 वारी हुकूमत पीटीआई ते पाबंदीअ जी ॻाल्हि करे पई। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हुकूमत जो पंहिंजो मैंडेट शकी आहे। 2 ॾहाई 3 अक्सरियत वारी पार्टी ते पाबंदी लॻाइण मुनासिब नाहे। हुकूमत वटि ॻाल्हियुनि खां सवाइ को बि ऑप्शन नाहे। इंसानी हक़नि वारी कमीशन पारां बि पीटीआई ते पाबंदीअ वारे फ़ैसिले जी मज़म्मत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून पाबंदी वारे हुकूमती फ़ैसिले जो ज़िम्मेवार पीटीआई क़यादत खे ई करार ॾेई छॾियो। शर्जील इनाम मेमून चयो आहे त अॼु जेको कुझु थियो उहो पीटीआई क़यादत जे रवैये ऐं इंतिहा पसंद पॉलिसियुनि सबबु थियो। ज़िम्मेवार पीटीआई बानी आहे। तशद्दुद, इंतिहा पसंदी ऐं फाशिज़म सियासत सां गॾु नथा हली सघनि। नून लीग मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल करे छॾी। 12 जुलाई वारे फ़ैसिले ते स्टे जारी करण जी इस्तदा। दरख़्वास्त में 11 पार्टियुनि, इलेक्शन कमीशन ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल, हामिद रज़ा ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त पीटीआई केस में धुरी न हुई त उन खे मख़सूस सीटूं कीअं ॾेई सघजनि थियूं। पीटीआई ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल ॿ धारदार पार्टियूं आहिनि। ज़ाहिरी तौर सुप्रीम कोर्ट ॿिन्ही खे हिक ई पार्टी समझियूं आहिनि। अदालत सियासी जमात में
शमूलियत लाइ उम्मीदवारनि खे 15 ॾींहनि जो वक़्तु ॾेई अनोखो कमु कयो। आइन तहत उम्मीदवारनि खे 3 ॾींहनि अंदरि कंहिं पार्टी में शामिल थियणो हूंदो आहे। लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई वारनि केसिस में शाह महमूद कुरैशी ते फर्द जुर्म लागू करे छॾियो। शाह महमूद कुरैशी जो ॾोह मञण खां इनकार। पुलिस अटियाला जेल खां शाह महमूद कुरैशी खे अदालत में पेश कयो। अदालत कार्रवाई मुलतवी कंदे शाहिदनि खे 22 जुलाई ते तलब करे वरितो। लाहौर जी अदालत में बानी पीटीआई खिलाफ 9 मई केसिस जी ॿुधणी। बानी पीटीआई वीडियो लिंक ज़रिए पेश। 12 केसिस में संदसि हाज़िरी लगाई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट सनम जावेद खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। ख़मीस ताईं गिरफ़्तार न करण जो बि हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट में सनम जावेद जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। पुलिस सनम जावेद खे पेश कयो। आईजी इस्लामाबाद बि अदालत पहुतो। अदालत सनम जावेद ख़िलाफ़ दाख़िल समूरनि केसिस जो रिकॉर्ड तलब कंदे खेसि घर वञण जी इजाज़त ॾेई छॾी। अदालत चयो त सनम जावेद घर वञे ऐं ख़ामोश रहे। जेकॾहिं को बि बयान साम्हूं आयो त तोहिन अदालत जी कार्रवाई हलाई वेंदी। सिंध हुकूमत पारां मंशियात जी शिकायत ते लाॻापियल ज़िलनि जे एसएसपी खे शोकास ॾियण जो ऐलान। घरू वज़ीर ज़ियाल अंजार चयो आहे त कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में अगभराई थी आहे। दहशत जी अलामत बणियल धाड़ियल इम्दाद भयो मारिजी वियो आहे। मुहर्रम दौरान बि हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया आहिनि। लोड शेडिंग सबब मसला थी सघनि था। डीआईजी सखर नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी वारनि अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। डीआईजी पीर मोहम्मद शाह खैरपुर में ॻाल्हाईंदे चयो त पुलिस कमु करे रही आहे। उम्मीद आहे त नींगरी प्रिया जल्द बाज़ियाब थी वेंदी। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे बि लिखण लाइ का बि जॻह न मिलंदी। कातिलनि खे पनाह ॾींदड़नि खां हिसाब वठंदासीं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जी करबला जे मैदान में ॾिनल लाज़वाल कुर्बानी खे भेटा पेश करण लाइ अज़ादारी ऐं मातमी जुलूस। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 8 मुहर्रमुल हराम जा जुलूस बरामद थिया। कराची में मरकज़ी मातमी जुलूस लाइ सिक्योरिटी सख़्त कई वई। खैरपुर कोटड़ी ठट्टो जाती उमरकोट कशमोर मटियारी मीरपुर ख़ास सिंधड़ी सामारो ठारूशा सेठारजा ठुल खडड़ो बेटशाह ऐं ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस। मुख़्तलिफ़ शहरनि में मोबाइल फोन ऐं इंटरनेट सर्विस बि मुअतल रही। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात। काचे में बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं। केतिरनि ई ॻोठनि जो फरीदाबाद ऐं मेहर शहर सां ज़मीनी राब्तो काटा। मिठी उमरकोट पुंडरी खडड़ो सराड़ी न्यू सईदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार। कराची जे मलीर गुलिस्तान जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो।